बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। घोटकी ज़िले जो अमन अमान तव्हांजे साम्हूं आहे। हर तरफ़ अगवाकारियूं, फुर धाड़ा, नेशनल हाईवे महफूज़ न आहे, सी पैक महफूज़ न आहे, अगवाउनि जो सिलसिलो रोज़ जो मामूल आहे। इन हवाले सां असां सां गॾु मौजूद आहिनि सियासतदान आहिनि मियां रफ़ीक अहमद, जेके अबूले हेमिने मियां मिठो, मियां अब्दुलक उर्फ मियां मिठो जा फर्ज़ंद आहिनि। मियां साहब, ही बदअमनी, ही जेका लाक़ानूनियत, ही जेका अगवाकारी, ही जेके धाड़ा, इन्हनि ते कीअं कंट्रोल करे सघिजे थो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वालेकुम अस्सलाम। भा, इहा जेकी शइ बि हले थी पई, जेकॾहिं ईमानदार ऑफिसर ऐं सुठा ऑफिसर अचनि बि था, सियासतदान जेतिरे ताईं मुदाफ़त न कंदा, इन में एसपी साहब खे फ्री हैंड छॾियो वेंदो, एसएचओ पंहिंजी मर्ज़ी सां रखे। हाणे त वॾा मुंशी, चौकीदार, पुलिस वारा बि सभिनी में सियासतदान मुदाफ़त करनि था। जेकॾहिं सियासतदान इहे मुदाफ़त कंदा रहंदा त कॾहिं बि अमन अमान न थींदो। ऐं ॿी सूरत में जेको सी पेक आहे, उते बि पुलिस ऑफिसर वेठा आहिनि अलहमदुल्ला, उहे बि असांजा ॿाहिरि आहिनि। ऐं बंदि ते पिकटा आहिनि, उहे बि असांजा ॿाहिरि आहिनि। ऐं इन सभिनी खे सुठा जदीद हथियार बि ॾिना वञनि ऐं इन्हनि खे वधि में वधि बहितरीन नमूने सां हिकु त पिकटा ठाहे ॾिनियूं वञनि ऐं उन खां पोइ इन्हनि खे पघारां बि डबल ते ॾियनि, वधाए ॾियनि ऐं उन्हनि खे रेस्ट बि ॾियनि ऐं कुझु पुलिस वारा वधाइनि बि सही। इंशा ताला इहे असांजा पुलिस वारा गैरतमंद आहिनि ऐं विढ़ंदा बि सही। ऐं पुलिस वारनि लाइ बि मां इहा चवंदुमि त हक़ ते हुजनि, नाहक ते नाजाइज़ी न करनि। जेकॾहिं नाजाइज़ियूं कंदा, नाहक कंदा त कॾहिं हू कामयाबु न वेंदा। अल्लाह जी ज़ात हक़ वारनि सां गॾु आहे। जेकॾहिं हक़ कंदा त इनशा कामयाबु वेंदा। सियासी मुदलखात जेतिरो ताईं ख़तमु न थींदी त असांजे ज़िले में कॾहिं बि अमन अमान जी तव्हां ईअं सम्झो त उमेद ई न करो। हाणे सियासी मुदाख़लत ख़तमु करे धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वञे, तव्हांजे छा चवण जो मक़सदु आहे? कीअं सिर्फ़ु सियासी मुदाख़लत ख़तमु करणु या सिर्फ़ु हथियार ॾियण सां त मसइलो हल न थींदो? छा चाहियो था? छा ऑपरेशन कयो वञे? छा धाड़ेलनि जो ख़ात्मो आंदो वञे? बिल्कुलु ऑपरेशन कयो वञे। सुठा ऑफिसर जेकॾहिं ईंदा, सुठा एसएचओ लॻंदा, एएसआई लॻंदा, सुठो एसपी जेकॾहिं कमु कंदो ईमानदारी सां, कोई मुतालफ़ न थींदी त ऑपरेशन कयो वञे। बिल्कुलु ऑपरेशन करे इन खे ख़तमु कयो वञे। जेका टका आना आनी जेतिरो ताईं ख़तमु न थींदा, एतिरे ते कॾहिं बि ॾोह ख़तमु न थींदो। कुझु माण्हू आहिनि, सॼो कोई ज़ात ॾोहारी न आहे। कुझु चंद माण्हू आहिनि, ॾोहारी जी का ज़ात न आहे। ॾोहारी में कुझु माण्हू हूंदा आहिनि, जंहिंमें हर क़ौम जा कुझु न कुझु माण्हू आहिनि। जेतिरे ते हिननि जो ख़ात्मो न आंदो वेंदो त कॾहिं बि असांजी अवाम सुख जो साह न वठंदी। मां उन सियासतदाननि खे बि इहा अर्ज़ु कंदुसि, जेके उहे असांजा ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे बि इहे लफ़्ज़ कंदुसि, जेकॾहिं वधि में वधि असांजे ज़िले घोटकी में 100 खां 200 खां मथे कोई ॾोहारी न आहे। इहे ई आहिनि ॾोहारी। ऐं लखनि में अवाम आहे। जेकॾहिं इहे 200 ॾोहारी मारिजी वेंदा त लखनि वारी अवाम तव्हांखे दुआऊं ॾींदी ऐं इहा तव्हांखे दुआ कंदी। महिरबानी करे तव्हां मुदालफ़ो न करो, तव्हां पुलिस जो साथ ॾियो, उन्हनि खे सुठा हथियार, जदीद हथियार हथ करे ॾियो त इनशा असांजी पुलिस कामयाबु वेंदी ऐं उहा गैरतमंद पुलिस आहे असांजी। सियासी मुदाख़लत वारी ॻाल्हि त ठीकु आहे, जेको असांखे महसूसु थिए थो, छा तव्हांखे बि साॻी शइ महसूसु थिए थी जो हितां जे धाड़ेलनि खे, हितां जे भोतारनि, सरदारनि, नुमाइंदनि जी बाक़ाइदगी सां आशीर्वाद हासिल आहे? छा इन ते तव्हां मुतफ़िक़ आहियो? अब लिखल छपल त न आहे, बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे, हक़ीक़त आहे इहा। जेका बि ऑफिसर रहिजी विया आहिनि, एसपी त उन्हनि खां पुछा करे वठो, उहो तव्हांखे ॿुधाईंदा कहिड़ा नुमाइंदा उन्हनि खे फ़ोन कंदा हुया या उन्हनि खे चवंदा हुया त बाबा हे असांजा माण्हू हिननि खे छॾियो वञे, हिननि खे रिलीज़ कयो वञे। इहा त लिखल छपियल ॻाल्हि बि न आहे। ऐं उहे एसएचओ रखाईंदा आहिनि जेका उन्हनि माण्हुनि सां गॾु हूंदा आहिनि। तव्हां पुछा करे वठो, एसएचओ खां पुछा करे वठो, अवाम खां पुछा करे वठो, का लिख छप जी ॻाल्हि ई न आहे हिननि में। बिल्कुलु हुननि जी आशीर्वाद आहे जंहिंजे करे इहा ॾोह थिए थो पियो। हक़ीक़त आहे, हिन में का लिख छप जी ॻाल्हि ई न आहे। छा ॾोहनि जो मेन कारण क़बाइली तकरार पाण चई सघिजे थो? बिल्कुलु आहे। इनमें बि का राय न आहे। बिल्कुलु आहे। क़बाइली तकरार जेकॾहिं ख़तमु थी वेंदो त कचे में बि पके ते बि इनशा ताला ॾोह ख़तमु थी वेंदा। पर मां वरी बि साॻी शइ चवंदुमि त मां सरदारनि खे अर्ज़ु कंदुमि, जेका बि सरदार आहिनि, महिरबानी करो यार, पंहिंजे अवाम ते, पंहिंजे ज़िले ते रहम करो। इहा फ़ैसिला करायो। फ़ैसिला जेकर थींदा त इनशा ताला जेका बि ॾोहारी आहिनि इनशा हथ ॾींदा। नथा हथ ॾियनि, पुलिस वटि पेश नथा थियनि त महिरबानी करे
सरदार पंहिंजा माण्हू बि ॾियनि, उनमें असां बि पंहिंजा माण्हू ॾींदासीं। हर माण्हू गॾिजी करे इन्हनि खे जेतिरे ताईं ख़ात्मो न थींदो त असांजो ज़िलो कॾहिं बि तरक़ी न कंदो। असांजो ज़िलो कराची खां पोइ सिंध ते ॿिए नंबर टैक्स ॾियण वारो ज़िलो आहे ऐं तमामु बहितरीनु ज़िलो आहे, हर हिसाब सां बहितरीनु आहे। सिर्फ़ु अमन अमान जे करे असांजो ज़िलो तबाह थियो पियो आहे, जंहिंजे करे असां सॼा उन में परेशान आहियूं। इनमें सिर्फ़ वडेरा ऐं सिंध गवर्नमेंट यकीनन मुलविस न आहिनि, ॿिया ॻुझा हथ बि यकीनन इन बदमनी में मुलविस आहिनि। बिल्कुलु आहिनि अधु, इन में कोई शक न आहे, बिल्कुलु आहिनि। ॿिया इदारा जेका बि आहिनि इन में मुलविस आहिनि। उहो कहिड़े हिसाब सां मुलविस आहिनि, उनजा कहिड़ा मफ़ादात आहिनि, उहा उन्हनि खे ई ख़बर हूंदी। हाणे सरदार जेकॾहिं न चाहीनि, तव्हां असां जेकॾहिं कोशिशि करे क़बाइली तकरार ख़ात्मे में को किरदारु अदा करे सघूं था? सियासी समाजी दोस्त, क़ौम परस्त दोस्त, आम माण्हू, चङा माण्हू गॾिजी, छा इहो जीअं घोटा भेरी तकरार आहे, सावन सुधराणी तकरार आहे, जेका मुंहिंजे इंफॉर्मेशन में सरदारनि भोतारनि जी फैलायल आहे, पंहिंजी बादशाहत क़ाइमु कराइण वास्ते असां जहिड़नि आम अबोझ माण्हुनि खे पाण में विड़ाए क़त्लेआम करनि था। छा तव्हां असां कोशिशि नथा करे सघूं? मुंहिंजे ॿाहिरि तव्हां ॾिसो वञे त अॼु खां 15-20 साल पहिरें, 25 साल पहिरें जेके इहे साॻा ई सरदार हुया, बल्कि अञा हिननि खां वधीक ताक़तमंद सरदार ऐं गैरतमंद हुया, जेकॾहिं सुठो SP अची करे उन्हनि खे विहारे छॾींदो हुयो, चवंदो हूंदो त फ़ैसिला करो, कलाक ॿ ताईं वेहंदा हुया त सरदार पाण में उन्हनि खे फ़ैसिलो कराए छॾींदा हुया। सरदारनि खां सवाइ तूं असां भले चाहियूं बि सही, मुंहिंजा जानी, इहो फ़ैसिलो कॾहिं बि न थींदा, न उहो तकरार बि ख़तम बि थींदा। इहा त लिखियलु छपियल ॻाल्हि न आहे। तव्हां पोइ रिकॉर्ड खोले ॾिसो, सरदार जेकॾहिं अची करे SP उन्हनि खे 4 कलाक विहारे सॼा फ़ैसिला थी वेंदा। को दौर हुयो असां वटि जावेद जिसकानी DIG साहब, जेको DIG सखर हुयो, कंहिं दौर में हिते SSP हुयो, 8 हुयो या 9 हो, मूंखे हाणे यादगीरो चङी तरह न आहे, मां उन ॾींहुं बि साफ़ ई हुयुमि। हुन सरदारनि भोतारनि जे घरनि ते रेड करे फ़ैसिला कराया हुया। तव्हांजी ॻाल्हि ते मां अचां थो, ॿी हिकिड़ी गुज़ारिश तव्हां करणी हुई, ॿियो हिकिड़ो ख़्याल सवाल पुछणो हुयो। ही जेके सरदार पंहिंजो इक़्तिदार बचाइण ख़ातिर ज़ात परस्तियूं करनि था, बरुचकियूं जमोटकियूं करनि था, इन जो कहिड़ो हल कजे? इहे सरदार भोतार जेके बि आहिनि, ख़ासि करे सभई सियासतदान, उहे अवाम जा दुश्मन आहिनि। उन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजा मफ़ाद घुरिजनि। उहे पंहिंजे मफ़ादनि लाइ कॾहिं क़बाइली तकरार करनि था, कॾहिं ज़ात परस्तियूं कराइनि था, कॾहिं धाड़ियलनि खे सपोर्ट करनि था पिया। पर इहे ज़ात परस्ती ख़तमु करण में भला पाण कुझु करे सघूं था? मुंहिंजा भाइर इन में हिकिड़ी शइ मां तोखे चवां, असल में इस्लामी तालीम न आहे। जेकॾहिं इस्लामी तालीम हुजे त बरोचकी जमोटकी का बि इहा शइ न आहे। इहा हिकिड़े सुञाण जा नाला आहिनि, सुञाण आहे हर ज़ात जे हिसाब सां। इस्लामी तालीम खां असां महरूम आहियूं, जंहिंजे करे इहा शइ थिए थी पई। असांजा जेका आहिनि सरदार या सियासतदान, तालीम वारे पासे तवजह नथा ॾिनो अचनि था। तालीम तबाह हुजे, जीअं राज खे शऊर ई न अचे, असांजी उहो माना पुठियां ई हुजनि। हक़ीक़त इहा आहे। 70% वडेरा इन ज़ात परस्तनि में मुलविस आहिनि। 70% चूंडियल नुमाइंदा घोटकी ज़िले जा इहे ज़ात परस्तियूं फैलाइनि था। चलो, हाणे जेके इलेक्शन थी आहे हाणे 2024 जी, उन इलेक्शन खां पोइ जन माण्हुनि वडेरनि खे ताक़तवर, वडेरा मोचड़े जे दौर ते वोट वठंदा आहिनि। हिकु त उन्हनि खे ख़ला तरफ़ां वोट मिलंदो आहे, ऐं ॿियो तू डंडे जे ज़ोर ते वोट वठंदा आहिनि। हाणे जन वीचारनि पंहिंजे मनपसंद उमेदवार खे वोट ॾिनो आहे, उन्हनि जे लाइ अज़ाब थी वियो आहे। उन्हनि जे ज़मीननि ते कब्ज़ा कया वञनि था, पुलिस मार्फत उन्हनि ते केस दाख़िल कया वञनि था, उन्हनि खे हिसायो वञे थो। इहो छो? इन जो कहिड़ो हल निकिरी सघिजे थो? मुंहिंजा भाइर, इहा शुरू खां वठी इहा कार्रवाई हले थी पई, जंहिंमें अवाम ग़रीब वीचारो पिसजनि था पिया। अॼु बि काफ़ी अहिड़ा माण्हू मां वटि आया जेका मीरपुर सां वाबस्ता आहिनि, कंहिं क़ौम जा ग़रीब आहिनि। उहो बि इहा ई चवनि था त असांजा खाता आहिनि, असांजी ज़मीननि ते कब्ज़ा आहिनि। ईअं ई सिर्फ़ु असां इन में थियूं था, असां त वोट उन्हनि जे मुखालफ़त में ॾिनो आहे, जंहिंजे करे पुलिस असांखे, असांजा कब्ज़ा थियनि था पिया। जेकॾहिं असां का ॻाल्हि करूं था त असांजे मथां धाड़नि जूं एफआर आहिनि। जेका ग़रीब शहर में रहनि था, कंहिं ॾींहुं कुकुड़ खे तकबीर न ॾींदा, उन्हनि जे मथां बि जेकॾहिं धाड़नि जूं एफआर थी वेंदियूं त हू ग़रीब बि छा कंदा? साॻी पुलिसिंग करनि था पिया। मां सुठनि पुलिस ऑफिसरनि मां हिकिड़ी सुठी उमेदु रखां थो, ख़ासि करे रॉयल खोसो साहब खां बि मां सुठी हिकिड़ी उमेदु रखां थो। अलाह कंदो हू कामयाबु वेंदो असांजे ज़िले मां। महिरबानी करे कंहिं वॾेरनि जी, भोतारनि जी, सियासतदारनि जी जेकॾहिं उन अची करे, मां कमदारी बि चवांसि, जेकॾहिं कयईं त कॾहिं बि कामयाबु न वेंदो।
जेकॾहिं उन्हनि खां पाक रही करे उन इहा शइ चई त मूंखे ज़िले में कमु करणु ॾियो, मां अमन करे करायां थो, त असां रॉयल कोर्स सां सभु गॾु आहियूं ऐं इनशा ताला हुनखे कामयाबु करण में असां पंहिंजो फुल तरीक़े सां कोशिशि बि कंदासीं ऐं इनशा हू कामयाबु बि वेंदो। हाणे तव्हां इहा ॻाल्हि कई रॉयल खोसे वारी, रॉयल खोसे जे हवाले सां कोई सवाल कोन हुयो, त रॉयल खोसो जो तव्हां मावी ॾिठो, कशमोर में रहियो आहे, अमुन न कराए सघियो आहे, खैरपुर में रहियो आहे, अमुन न कराए सघियो आहे। हर सरदार ऐं बोतार जी कमदारी कयईं, नंढे खां वॾे ताईं। तव्हां जेकॾहिं चवंदव त मुंहिंजे मोबाइल में हुनजूं तस्वीरूं बि आहिनि। हाणे हू हिते मुक़ररु थियो आहे हिकिड़े चूंडियल नुमाइंदे जे सिफारिश ते, त हुन मां तव्हां त उमेद करे सघो था, पर असांखे त हुन मां का अहिड़ी उमेद कोन्हे। मां इहो साॻी ॻाल्हि कई आहे, जेकॾहिं हुन कंहिं बि सियासतदाननि जा नाजाइज़ कम हुन न कया इनशा हू कामयाबु वेंदो। जेको कोई बि माण्हू हक़ ते आहे, हक़ वारे खे अल्लाह जी ज़ात साथ ॾिए थी ऐं हू कामयाबु थिए थो, बि हक़ीक़त आहे। सुठा ऑफिसर जेकॾहिं असां वटि हक़ जी हिन ते हलिया थो, कामयाबु विया आहिनि ऐं कामयाबी हुनजी पोइ मुक़दर बणिजी चुकी आहे। ख़ुदा जी तरफ़ो बि उहो साथ हुनखे अल्लाह बि ॾींदो आहे ऐं उहो कामयाबु थींदा आहिनि। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। तव्हां सियासतदान मियां रफ़ीक अहमद जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो इहो चवणु आहे त पुलिस मां, सिंध पुलिस मां सियासी मुदाख़लत ख़तमु करे पुलिस खे हथियार, ॻरा हथियार ॾेई, पुलिस में सज़ा जज़ा वारो अमल रखी, पुलिस खे सहूलियतूं ॾेई, ऑपरेशन करे, धाड़ेलनि जो ख़ात्मो करे अमुन अमान कराए सघिजे थो।